ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ही इंतहाई अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ताज़ी सूरत-ए-हाल खां अवांखे आगाही ॾियूं पिया त ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। ईरान तरफ़ां अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ही ताज़ी सूरत-ए-हाल नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ईरान पारां जेको चयो वियो उहो करे ॾेखारियो आहे। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू कई वई आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ही हिन वक़्त जी ताज़ी सूरत-ए-हाल अहम अपडेट्स अवांखे ॾियूं पिया त ईरान पारां अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। ही ताज़ी सूरत-ए-हाल अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया त ईरान पारां अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। इंतहाई अहम ख़बर खां अवांखे आगाही ॾियूं पिया। ईरान पारां जेको चयो वियो उहो करे ॾेखारियो। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। ही इंतहाई अहम ख़बर खां अवांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया त ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। इंतहाई अहम ख़बर खां अवांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया त ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईरान अमरीका ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई शुरू करे छॾी। क़तर, बहरीन, कुवैत ऐं इराक में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया आहिनि। इसराइली मीडिया मूजिबि ईरान क़तर में अमरीकी फ़ौजी अॾे ते 6 मिसाइल फायर कया आहिनि। व्हाइट हाउस जो चवणु आहे त फ़ौजी अॾे ते हमले बाबति ॼाण आहे। सूरत-ए-हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं।